बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां थो उन रब करीम जे नाले सां जेको निहायती महिरबान ऐं रहम वारो आहे। क़ाबिल एतिराम उस्ताद साहिबान, मोज़िज़ महिमानो ऐं मुंहिंजा प्यारा साथियो, अस्सलामु अलैकुम। अॼु असीं उन पाक सरज़मीन जी आज़ादीअ जो जशन मल्हाइण लाइ गॾु थिया आहियूं, जंहिं लाइ लखें मुसलमाननि पंहिंजा घर, पंहिंजा कारोबार, पंहिंजा प्यारा, बल्कि पंहिंजूं जानियूं बि क़ुर्बान कयूं। 14 अगस्त रुगो हिकु तारीख़ न आहे, हीउ ईमान, इतिहाद, क़ुर्बानी, उम्मीद ऐं आज़ादीअ जो रोशन बाब आहे। अॼु जो ॾींहुं असांखे यादि ॾियारे थो त पाकिस्तान कंहिं इत्फ़ाक़ सां न, पर बेमिसाल जिदोजहद, क़ुर्बानियुनि ऐं अल्लाह पाक जे फज़ल सां वजूद में आयो। हीउ वतन असांजी साह जो सुरूर, हीउ धरती असांजी शान, हीउ वतन असांजी साह जो सुरूर, हीउ धरती असांजी शान, रत सां सेंचियो जंहिंखे उहो पाकिस्तान सदाबाद। मोहतरम सामीन, जॾहिं बि पाकिस्तान जो नालो ईंदो आहे तॾहिं क़ाइद अज़म मोहम्मद अली जिन्ना जो अज़ीम किरदारु हमेशह यादि कयो वेंदो आहे। क़ाइद अज़म फरमायो, इत्तेहाद, ईमान ऐं नज़म हीउ रुगो लफ़्ज़ न, पर पाकिस्तान जी तरक़ीअ जो मुकमल उसूल आहे। जेकॾहिं अॼु जो नौजवान इन्हनि टिनि उसूलनि ते अमल करे त पाकिस्तान खे दुनिया जी अज़ीम तरीन मुल्कनि मां हिकु बणाए सघे थो। क़ाइद अज़म जो पैगाम आहे इत्तेहाद ऐं ईमान, क़ाइद अज़म जो पैगाम आहे इत्तेहाद ऐं ईमान। इन्हनि रस्तनि ते हलंदासीं त रोशन थींदो पाकिस्तान। मोहतरम सामीन, अल्लामा इक़बाल पंहिंजे फ़िक्र सां मुसलमाननि में जुरात ऐं आज़ादीअ जो जज़्बो पैदा कयो। हिन नौजवान खे शाहीन सॾियो, छो त शाहीन बुलंद परवाज़ कंदो आहे, कंहिंजो मोहताज न हूंदो आहे। अल्लामा इक़बाल जो मशहूरु शेर आहे, सितारों से आगे जहान और भी हैं, सितारों से आगे जहान और भी हैं, अभी इश्क के इम्तिहान और भी हैं। मोहतरम सा हाज़रीन, हीउ शेर असांखे सेखारे थो त कॾहिं बि नंढनि मक़सदनि ते न रुकिजो, हमेशह वॾी सोच, वॾी हिमत ऐं वॾी मंज़िल रखो। शाहीन बणिजो बुलंद उॾाम भरियो, शाहीन बणिजो बुलंद उॾाम भरियो, इल्मु, अमल ऐं हिमत सां वतन संवारियो। मोज़िज़ सामीन, सर सैद अहमद ख़ान मुसलमाननि खे तालीम जी अहमियत खां आगाह कयो। हुन सम्झो त क़ौम जी हक़ीक़ी तरक़ी इल्म सां थींदी आहे। अॼु जेकॾहिं असां पाकिस्तान खे मज़बूत, ख़ुशहाल ऐं तरक़ी याफ़्ता ॾिसणु चाहियूं था त हर ॿार, हर नौजवान ऐं हर शहरी खे तालीम, तहक़ीक़ ऐं जदीद साइंस खे पंहिंजो हथियार बणाइणो पवंदो। कलम हथ में, इल्मु दिलि में, रोशन थींदो हर इंसान। कलम हथ में, इल्मु दिलि में, रोशन थींदो हर इंसान। तालीम सां ई मज़बूत थींदो पाकिस्तान। मुंहिंजा अज़ीज़ साथियो, असांजे अबाउनि ऐं ॾाॾनि जूं क़ुर्बानियूं विसारणु नामुमकिन आहिनि। केतिरनि पंहिंजा घर छॾिया, केतिरनि पंहिंजा प्यारा विञाया, केतिरनि रत जूं नदियूं वहाए, तॾहिं वञी ही आज़ादु वतन नसीबु थियो। अॼु असांजो फ़र्ज़ु आहे त उन्हनि क़ुर्बानियुनि जो क़दुरु करियूं, पाकिस्तान खे अमुन, मुहबत, महिनत ऐं ईमानदारी सां अॻिते वठी वञूं। अबाउनि जी रत जी ख़ुशबू अॼु बि धरतीअ में समायल आहे, अबाउनि जे रत जी ख़ुशबू अॼु बि धरतीअ में समायल आहे। अचो त अहद करियूं, पाकिस्तान जी इज़त हमेशह बहाल करियूं। मोहतरम सामीन, अॼु दुनिया तेज़ीअ सां बदिलजी रही आहे। साइंस, टेक्नोलॉजी, मसनूई ज़हानत, तहक़ीक़ ऐं जिदत में जेके क़ौमूं अॻिते वधंदियूं से ई दुनिया जी अॻुवान बणिजंदियूं। पाकिस्तान जे नौजवाननि खे घुरिजे त हू नफ़रत, फ़िरक़ेवारियत, कूड़, बदउनवानी ऐं सोशल मीडिया जे ग़लति इस्तेमाल खां बचनि, पंहिंजे वक़्त जो क़दुरु कनि, इल्मु हासिलु कनि, महारतूं हासिलु कनि, क़ानून जी पासदारी कनि ऐं पंहिंजे वतन जी ख़िदमत खे इबादत सम्झनि। न नफ़रत, न फ़साद, न मायूसीअ जो राज हुजे, न नफ़रत, न फ़साद, न मायूसीअ जो राज हुजे, इल्मु, अमन ऐं इत्तेहाद सां पाकिस्तान जो ताज हुजे। आख़िर में मां सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त पाकिस्तान असां सभिनी जी गॾियल ज़िमेवारी आहे। जेकॾहिं असीं पंहिंजे किरदार खे बहितर बणाईंदासीं, सचाई, ईमानदारी ऐं महिनत अख़्तियार कंदासीं त दुनिया जी का बि ताक़त पाकिस्तान जी तरक़ी खे रोके न सघंदी। अचो अॼु हिन आज़ादी जे ॾींहं ते अहद करियूं त पंहिंजे वतन सां वफ़ादार रहंदासीं, इल्मु हासिलु कंदासीं, पंहिंजे बुज़ुर्गनि जी क़ुर्बानियुनि खे हमेशह यादि रखंदासीं ऐं क़ाइद अज़म जे उसूलनि ते हलंदे पाकिस्तान खे दुनिया जो बहितरीनु मुल्क बणाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदासीं।
पाकिस्तान जिंदाबाद, पाक फ़ौज जिंदाबाद, जिए पाकिस्तान।